ॾिए थो पर खंघाए। बताए फ़क़ीर जा ॿोड़नि ॻाल्हि था कनि त हिकु ॾींहुं फ़क़ीर खे अची ख़्यालु वेठो त माण्हू चवनि था त ख़ुदा राज़िक़ु आहे ऐं इहो ई हर हाल में रिज़्क़ु ॾिए थो। सो आउं बि आज़मू त वठां त वाक़ई इहा ॻाल्हि सची बि आहे या मिलई हलाई वई आहे। इहो ख़्यालु करे ॻोठ खां ॿाहिरि निकितो ऐं हिकु वाह जे किनारे कंहिं हिकु वण ते चढ़ी वञी वेठो। इन ई हालति में खेसि 2 ॾींहं गुज़री विया पर किथां को मानीअ गभो कोन मिलियुसि। 3 ॾींहं को रेस शिकार लाइ निकितो हो सो उन वण जे छांव में अची मंज़िल अंदाज़ थियो। अची वण जे हेठों वेठा जंहिं ते वतायो वेठो हो। रेस जा माण्हू रध पचा खे लॻी विया। जॾहिं मानी रधे जी तयारु थी त रेस नौकिरियुनि खे हुकुम ॾिनो त पहिरीं थाली कंहिंखे ख़ुदा कारणु खाराए अचो। वताए फ़क़ीर ॾिठो त हाणे जेकॾहिं माठ थो करियां त बुख थो मरां। सो वठी ज़ोर सां खंघियाई। रेस जो वण तां खंघार ॿुधी त मथे कंधु खणी ॾिठाई। ॾिसे त को हिकु हमराह वण ते वेठो आहे। खेसि ॾिसी चयईं अदा हेठि लही आओ ऐं अची ही भला खाइजो। फ़क़ीर वण तां लही आयो ऐं भतु खाई ॻोठु मोटियो। ॻोठु पहुचण ते माण्हुनि पुछियुसि फ़क़ीर ॾे ख़बर 2-3 ॾींहं केॾांहुं वियो हुएं? चयाईं त ॿुधो हम त ख़ुदा राज़िक़ु आहे ऐं हर हंधि रिज़्क़ जो बंदोबस्तु थो करे सो उन जो आज़मू तो वठणु वियो हुउसि। माण्हू हैरान थी पुछियसि पोइ छा थियो? जवाबु ॾिनई हा धणी हर हाल में ॾिए थो पर खंघाए थो ॾिए। सो अला साईं पंहिंजे महिनत मज़ूरीअ सां पंहिंजे तबिके सां हू फ़क़ीर माण्हू हुनखे कहिड़ी ख़बर वण हेठों वेठो वञी त को बादशाह ईंदो हुयो शिकार अथऊं हिते मोटी अची रध पचा कंदा मिड़ई रोज़ी रब